बरसातुनि बाद गेस्ट्रो जे वधंदड़ मर्ज़ जे पेश नज़र तहरीक अल्लाह अकबर ऐं यंग एक्शन ऑर्गेनाइज़ेशन न्यूज़ सईदाबाद पारां इंतज़ामिया खां असराइतनि मुतालबनि ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान राशिद ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मटियारी डॉक्टर यार मोहम्मद खोसो, डॉक्टर नज़ीर अहमद मल्हा, डॉक्टर राम, असिस्टेंट कमिश्नर सईदाबाद मंसूर अली अब्बासी, MS सईदाबाद डॉक्टर इशफाक अहमद मेमण सां मुसलसल राबतनि बाद डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं DHO मटियारी जिन जे हुक्मनि तहत न्यूज़ सईदाबाद लाइ 5 ॾींहनि लाइ मोबाइल मेडिकल टीम जी तश्कील ॾिनी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ मुस्तासिर ऐं पसमानदा इलाइक़नि में पहुची मरीज़नि जो मुआइनो, टेस्टूं ऐं दवाउनि जी मुफ़्त फ़राहमी कंदी। मोबाइल मेडिकल टीम पारां अॼु पहिरें ॾींहं ते स्टेशन मल्हा मोहल्ला, सूची मोहल्ला ऐं न्यूज़ सईदाबाद जी टीम जी मदद सां कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें कुल 54 गेस्ट्रो मरीज़नि जो इलाज कयो वियो। जरीद तहरीक अल्लाह अकबर यंग एक्शन ऑर्गेनाइज़ेशन सईदाबाद जे मोज़िज़नि पारां मरीज़नि खे जूस, बिस्किट ऐं मिनरल वाटर फ़राहम कयो वियो।